अल्लाह उम्मीद पुजाया में मुमल मिलाया में ओह मौला उम्मीद पुजाया में सिणी मुमल मिलाया अमा जन्नत मुतो लाए डरल कणक गुड़ ऐं देसी घी आंदो आहे पर अमा खाए जाए जरूर हां अमा हाणे इन जी ज़रूरत न आहे शहर में दवाऊं सुठे से मिलन ताकत जी अमड़ हाणे इहो डरियो बाबा खे खाराए कुछ ताकत वठे हाणे तुंहिंजा हॾ भञे भञे हर कर अमा मूं नंढड़ी वेले सुपी आंदी आहे ए चाची या सुपी हाणे चाचा खे प्यार त कुछ पेट ठरेसि बाबा सालनि थियूं थियूं सुतियूं पई थियूं अॼु ताईं पेट जी बीमारी कान थी हा इहा ॻाल्हि बराबरि इहा ॻाल्हि बराबरि ख़ैर छॾियो न ॻाल्हियुनि खे बाबा तव्हां ॿुधायो त दरिया खान जो छा थियो बाबा दरिया खान इहो ज़मीन वारे फॾे में लॻो पियो आहे भला केसर पुट तो कुझु दरिया खान लाइ कयो बाबा 2-3 दफ़ा तारूं कयूं अथऊं पर ॻाल्हि कुझु ॾुखी आहे असुल ॻाल्हि आहे कब्ज़े जी मूं त शुरू में दरिया खान खे चयो त खेती सिर्फ़ु सेती आहे ऐं पंहिंजी ज़मीनूं पाण पोखियो कंहिं ॿिए खे वेझो न ॾियो अरे बाबा केरु किथे जूं बलाऊं अची ॻीची में पइजी विया आहिनि हाणे त छा थींदो हाणे वकील कयो अथसि ॾिसूं त छा थो थिए अदा कागज़ ॾेई वियो हुयुसि ज़मीन जे बारे में साईं वॾे तुंहिंजा कागज़ पढ़िया आहिनि ज़मीन अथव बराबरि तुंहिंजे वॾनि जे नाले पर तूं त अञा ताईं सक्सेशन सर्टिफिकेट बि कोन वरितो आहे सर्टिफिकेट वारसी हो बाबा सर्टिफिकेट उहो त साईं वठी आया कोन असां सभ खां वॾो मसइलो कब्ज़े जो आहे अॼुकल्ह जे दौर में इहो छॾाइणु ॾाढो ॾुखियो आहे केस खड़िजे तॾहिं बि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम दरिया खान तोखे हाणे पंहिंजी हिमत करणी पवंदी बाबा सही वेहणो पवंदो छा ईअं ई सम्झ वकील साहिब मूंखे सम्झ में नथो अचे त पोइ इन लाइ केस करणु छो ज़रूरी आहे ज़मीन मुंहिंजी अबेरा ॾे जी कागज़ पट मूं वटि केस बि पक खटींदुसि पोइ बि विढ़ी कब्ज़ो छॾाइणो पवंदो बाबा तूं इन जो सबबु चङी तरह सां सम्झी हिकु त हू तव्हां खां ज़ोर वारा आहिनि पैसे वारा आहिनि ऐं हलंदी पुॼंदी वारा बि आहिनि ऐं हा मूं ॿुधो आहे त तोखे सुठा पैसा वकील साहिब इहा ॻाल्हि न कजे इहा ज़मीन मां कॾहिं बि न विकिणंदुसि कॾहिं बि न बाक़ी जे वेहणो पियो त पोइ अरे बाबा तूं एतिरनि पैसनि मां ॾहों ते बि इहा ज़मीन ख़रीद करे सघीं थो न वकील साहिब इहा ज़मीन मुंहिंजे घरनि जे अॻियां आहे असीं पराई जुई जे माण्हुनि खे उते रहणु कोन ॾींदासीं बाक़ी जे सिर वञे त भल वञे त पोइ हिते छो आयो आहे कानून जो दरवाज़ो खड़काइण थो चाहियां कानून मुंहिंजी मदद करे त सुठो दरिया मूंखे सम्झ में नथो अचे त तूं कहिड़े क़िस्म जो माण्हू अरे बाबा तुंहिंजे ॻोठ मां केतिरनि ई माण्हुनि पंहिंजी ज़मीन विकिणी छॾी आहे ख़ैर मां कोशिशि करियां थो मां तुंहिंजो केस ठाहियां थो अलाह चङी कंदो छल बच्चा अचे नी वकील साहिब भाऊ ॻाल्हि घर ॻाल्हि वाह कई अथई बाबा सुभाणे तव्हांखे घुमण फिरण जो बंदोबस्तु कजे पहिरीं मुंहिंजो त को बंदोबस्तु करियो बाबा कहिड़ो बंदोबस्तु तव्हांखे ख़बर ई न आहे होॾे सॼे ॻोठ खे ख़बर आहे अरे बाबा चवे थो 3 मंगा त उनखे बि मारिया त पोइ मंगायो छो था साईं सिधी शादी करायो अब्बा मां सदके वञे माठ करे वेह जेको क़िस्मत में हूंदो सो थींदो परणायो पाण कोन था ॾो वरी क़िस्मत जो शमीर खान खे मोकिलियो था अमेरिका उते करे वञी शादी मेम साहिब सां कीअं शमीर खान अरे भाऊ केसर खान जे इहो थो कमु करी पोइ त वाह वाह मोट में हिकिड़ी बाबा ऐं चाचे गाज़ी खान लाइ बि वठो ईंदुसि ॻाल्हाई छा थो निभागा वाई त सवली कढंदो कर छोरो त छोरो सफ़टारियो थी पियो आहे चङी ॻाल्हि त वणे नी कान थी जफर खान शमीर खान कॾहिं कॾहिं वरी ॻाल्हि सुरीली करे वेंदो आहे अॼु त छोरो मूंखे बि वणे पियो जो के काज इहो पूरो कयांसि ॿुधो मूं मल खे बि हींअर रोइणो आहे रोहिणी कंहिं चाहे थी
दायित्व त वेठा आहे किथे कुआरो न मारजी वञी अचो बाबा अचो कमाल था करे यार छोकरी रोए खाई थी पई ए मां उठी छोकरी बे रोए अच्छा मत रड़ी बुधी वेठल खाणी ए तव्हां न ते सुता पिया हो न्याणी रोई रोई खाणी थी पई ये भी ना का भल जवानी ओ ये जुलेखा वाला घेरक पुट न्याणी रोए पई ऐं तव्हां सुता पिया आहियो कुझु त ख्यालु करियो चाचा सॼी राति मूं महिल सुम्हण ई कोन आहे मस्त मस्त अखि लॻी हुई तॾहिं बि ख्यालु करणु घुरिजे साईं केवला माफ़ कजो तव्हां सभु हिते आयो मूंखे साईं बोरची खाने में सवेरे जंग बिलो नज़र आयो पोइ आयो झंग बिलो हाँ साईं अरे शहर में झंग बिला आहिनि छा बेसा हाणे जंग बिला रहनी शहर में था अचो त ॻोल्हियूंसि किथे आहे अजीब ॻाल्हि आहे अचो 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 ॻोल्हियूं शहर में ई झंग मिलियो अचो 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 गाजी खान अचो 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 जल्दी करियो जल्दी अचो अचो आपत्ति तो मारे किथे आयो झंग बिलो हाँ ॿियो केॾां अचो ॻोल्हियो अरे ॿियो केॾां छाई जंग बिलो हिते लिखियो पियो अथव अब आशा मीरा ये बुख लगी है तो रमजान को थारे आराम सां खाई आहे इच्छा तो करी अरे छोरा निभागा निकिर ॿाहिरि टेबल उठां निकिर ॿाहिरि वेठा न बाबा न तूं मारी ॾियां कोन थो निकिरां अरे खार करे छॾे अथई छा पियो करी निकिर ॿाहिरि चओ चओ निकिरां तो दड़का त न ॾियो निकिर निकिर शाबस रे शाबस झंग बिला वाह जो मुंहिंजो नालो कढाया अथई मूं त पाण झंग बिले खां प्लेट बचाई आहे तो पाण झंग बिलो थी पियो खाई है तव्हां खाओ भला न न कोन थो ॾियां अरे हेॾां न बाबा तूं मारींदे हेॾां जो चई थो अमर सम्झाए बाबा खे ईअं तूं सम्झंदे कोन अमर अमर सम्झाए बाबा खाईंदे बेचारे खे भुख लॻी हूंदी मारे त मता अरे तो ही त खानो ख़राब कयो अथसि लाड प्यार करे चुप कर त कहीं न सिधो जवानी मारे त मता ही त सही तव्हां छॾो हलो नी सुम्हो अయ్య मां हाणे निंड तो फिटी वई तव्हां हली सुम्हो त अची को वार को करे वठो अमी भाई माल को करियो असी हली आराम करियो ठीकु आहे अचो बाबा हाँ हाँ हलो देख हलो ना अचो 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 बाबा अचो वे ॾिस अदी रहमत मां त ॿिनि टिनि ॾींहंनि में सुन कष्ट थी पई आहियां पाण खे चवांसि थी त हाणे हल त ॻोठ सही अदी ॻोठ त मूंखे बि ॾाढो थो यादि अचे पर छा करियां जन्नत वीचारी अकेली थी पवंदी वरी आढ मख जी ख़बर कान्हेसि न्याणी ॿार आहे मथो बि विहारणो आहे मूमल जो पोइ खणी कुझु ॾींहं तरसी वरी ईंदसि खणी ॿियो छा अई अदी छा पई सोची अची सोचां पई त जिन मुंहिंजो शमन पहिरियल हुजे हा पुटड़ो ॼमे हा त मूमल घर में हुजे हा अई अदी हाणे जेको न्याणी जो भाव छॾ इहे पुराणियूं ॻाल्हियूं छो अदी छा जूं पुराणियूं ॻाल्हियूं आहिनि इहे पेट बोल कोन कयो हो छा आई हाणे बोल वचन त बराबरि कयोसीं पर अवल त हाणे इहे ॻाल्हियूं सुहानी कोन थियूं वरी शहरगिरीअ में त बिना कोन थियूं ठहनि ऐं अदी ख़ैर घुर छो मूमल शहर में ॾींदव छा ऐं अदी मां त चवां थी त जेको न्याणी जे भाग में जेको न्याणी जे भाग में ईअं चओ न त तव्हांजे दिलि में अॻु में ई मेर हो जॾहिं दिलि सची हुजे हा त मुंहिंजो शमीर वीचारो ईअं निंड कोन थिए हा अदी वाह जो थी मार को करी हई रुगो विढ़ा विढ़ा पई करी मां वेठी मुंहं में ॾिसां छो मुंहिंजे मुंहं में का बोल मख पई आहे छा वाह 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 जो तुंहिंजो ॻाल्हाइण जो तरीक़ो आहे ऐं महल आहे बटे घुरण जी पोइ बोल छो कयव मां ख़ैर घुर ॿार जी उमिरि छा असां ॻाल्हाइनि छा पई
ये दुबे वारी जंग में मीर शेर मोहम्मद नहीं होश मोहम्मद अंग्रेजन सा जंग बढ़िया ये वारी कही जंग है अदा ही जंग है केसर खान जी ओताग ते मुमल ता ए हाणे माठ कयो पाड़े वारा बुद्धा तो छा चवंदा मुमल तां जंग कीअं ख़ैर आहे ख़ैर नानी चए थी मूंखे वधीक प्यारी आहे ऐं ॾाॾी चए थी मूंखे वधीक प्यारी आहे हाणे त इहो मुमल वॾी थी ॿुधाईंदी त नानी प्यारी आहे या ॾाॾी अबा हिननि खे लठ खणी ॾियो त के मुंहिंजो मथो त फाड़ी न छो को छिती थियो आयो छा छो इन में कोई शक है या ए भाजाई नी में का देर लगनी छा बिस्मिल्लाह करे कलमो पढ़ो ए जडो का मींह तरो का पानी ए चाचा मज़ो कोन आयो हा शमीर खान मज़ो मूंखे बि कोन आयो वो अञा बि हुकुम थिए तो बखन लट्टियूं खणी अचां ॿिए खे अबा ॿ 4 लठूं खणी आ हल हाणे त लठियूं तो खणी अचे हाणे ठहियो हाणे हली आराम कयो साहब खे सुभाणे ऑफिस बि वञणो आहे न बाबा हाँ बाबा सच है हलो हली आराम करो हलो हाणे अच भला हल न मथे हाणे छॾ खण हलो शाबाश मेरा हाल दे खबरूं ए तू खबरुन के छड़ तू यो बुधाए केक कुछ बचोगी दुख दियो ये थाना वाली केरन था सुनो पेट में नेरन लाज जाए न बाबा ए नेरन लाए जाए छा त्रिमार जाए हुंदी तू बुधाए केक जो छा थियो बाबा मुख्य ता चेती निंड ओ तो वरी तो सुमा तू वरी भी जंग बिलो थी वनी के खोल तो पोए बस असां खे भी जंग बिले जो बाबो ॾिसने तो माशाअल्लाह जंग बिले जो चाचो जो केक खाएगी अरे मत तार इस गाजी खा दो क्यों न था अरे बाबा सुनो बता में तू आराम करो हाँ चाचा असां वञी सुम्हूं था तव्हां पंहिंजो कमु जारी रखो हल चाचा थोरो मिड़ई भॼाए सुठो अबा हाणे आहीं ॻोठ जो चक्कर हणी वञे हा चाचा मूं मुमल खे ठीक चयो आहे त कुझु ॾींहुं मोकल वठे त ॻोठां चकरणी अचूं पर चवे त ऑफिस में कमु घणो आहे चाचा ॻोठ करे नथो अचे साहेड़ियूं सतियूं ॿनियूं ॿारा वण टिण रस्ता पेचरा सभु ॾाढा था अचनि हा बाबा असां वटि अञा सच जा 2 टे कण आहिनि हर शइ पंहिंजो रूप पई मटाए जेके शयूं असां ॾिठियूं से अव्हां न ॾिठियूं ऐं जेके अव्हीं ॾिसंदा से नंढा न ॾिसंदा हा ढगे गाॾी जी जाइ ते चकरो गाॾी ऐं टांगे जी जाइ ते रक्षा अची वियो बाबा मौसम भले बदिलजनि पर शल सुठाई लाइ बदिलजनि बाबा रेस बस जी तार आई आहे तव्हांखे ऐं चाचा खे घुरायो अथसि बाबा अल्लाह ख़ैर करे भाऊ वाली खान पक सां इहो दरिया खान वारो जुड़ियो हूंदो जाफ़र खान पोइ कहिड़ी सलाह आहे रेस होश बख़्शी तार आहे हलणो त पवंदो पाण खे बिल्कुलु बाबा मूंखे जेकर हिते छॾे वञो आहे त 2 टे चकर हिते केसर जे ऑफिस जा हणा हा शमीर खान भले रहो पर को कमकार चाचा मूं ॿुधो आहे त हिते ऑफिसनि में शादी झटि में थियो वञे अरे मां बि हिते ऑफिस में जहिड़ो हल हली ॻोठ गॾा 4 बाबा गॾा त हिते शहर में बि मिली वेंदा के अरे आउं तो चवे त सिधो थी हल त ॼाई न लठनि जो ज़रूर अमड़ ॾिसी थी बाबा खे ॾिसी थी न बच्चा मां सदके वञे खामखा हरो भरो मुंहिंजे पुट सां विड़ी थो ज़र आउं बच्चे विच में न ॻाल्हाईंदी कर जाफ़र खान पोइ मुंहिंजो ख़्यालु आहे अॼु निकिरजे ॻाल्हि खनि बिल्कुलु अबा राज वारो अॼु मूं अव्हांखे न करे हिते कोठायो आहे
जो दरिया खान